जी नाज़रीन, मूसी वबा कोरोना बाबत तव्हांखे अपडेट कंदा हलूं। कोरोना सबब वधीक हिकु ॼणो हयाती विञाए वेठो आहे। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 661 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया, मुल्क में हाकारी केसनि जी शरह 3.29% रही। NIH मूजिब मुल्क में कोरोना में वरतल 171 मरीज़नि जी हालत ॻणिती चुकी आहे। NIH मुहर्रम हराम जे जुलूसनि बाबति बेहिदायतूं जारी कंदे चयो आहे त समूरा माण्हू वैक्सीनेशन कराइनि, जुलूस ऐं मजलिस में मास्क जो इस्तेमाल कयो वञे ऐं समाजी विथीअ खे यकीनी बणायो वञे। अव्हांखे आगाह कयूं पिया, कोरोना सबब वधीक हिकु ॼणो हयाती विञाए वेठो आहे। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 661 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 3.29% रही आहे।